बाबा सही कहर थियो सपा जुल्म थियो आ छा थियो कमदार जो रड़ियूं कतो तो अची बस छा बुधाया बाबा सही छा बुधाया। अरे कमदार जेकी बकवास करनी थी वो करे वठ। बाबा सही ॾाढ जी भी हद हुंदी आहे। हाँ कमदार ये गुजार तू असा के न दे साफ साफ गाल बुधाए थियो छा है। कमदार मां चाहे तो जल्दी बुधा। कमदार हाणे जल्दी बुधा असा जो दिमाग खराब न कर तो थियो छा है। बाबा साईं ये कासिमारी भाणे जी ॾाढ करे असन जी फसल भी भेजाए। कमदार तुझे ले बुढ़ी मरण जो मकाम है। एक छोरी का पद रखाई हशमत खान वटायो है। बाबा साईं छोकरी के रोकण मुझे लाए मसलो को नोयो। अरे पर अच्छा कमदार खुली ॻाल्हि कर छो छा है। बाबा साईं वाकई मुखे मोचड़ा लगाइन पर हरण वारी छोरी न छोरो हो। इन गोठ में कंहिंजी एतिरी मजाल थिया जो हशमत खान जे कमदार ते तो हथ खणे। जी बाबा साईं फसल खां माल पियो तड़ाया त इहो छोरो आदल अची वियो ऐं मूंखे चयई त चए पियो त ही फसल तुझे पीउ जो न आहे जो तूं विच में आयो आहीं। ऐं बाबा साईं मूंखे मोचड़ा बि हयई। अदा इन छोरे आदिल जी एतिरी दिल वधी वई आहे जो असांजे कमदार थे तो हथ खणे। अदा वॾा इहो आदिल ॾींहों ॾींहों मस्त थींदो थो वञे। इन जो तो बिलो करणो पवंदो न त इहो वधी वेंदो। इन छोरे आदिल जी हस्ती ऐं मस्ती मिट्टी में मिलाइण खूब हशमत खान ॼाणींदो आहे। हाल फिलहाल तव्हां छॾे ॾियोसि भले वञी मस्तियूं करे। बाबा ओ बाबा आसमां काॾे वई। पुट आसमां त माल चारण वई आहे। छो ख़ैर तो आहे। ॿियो सभु ख़ैर आहे बाबा। आसमां जो हाणे घर खां ॿाहिरि निकिरण सही न आहे। छो पुट छो सही न आहे। बाबा आसमां हाणे नंढी न आहे हाणे जवान थी वई आहे। इएं जेकॾहिं घर खां ॿाहिरि रुलदी वती हूंदी न पोइ माण्हू असांखे छा चवंदा। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे पुट। मां ईअं थो कयां आसमां खे चवां थो सुभाणे खां वठी घर में वेही रहंदी। माल चारण तूं पाण विझाए। बाबा तव्हांखे त असल चङा ई चइजे ई न। हल हल वॾो आयो आहे मूंखे चङा ई चवण वारो। तव्हां त मूंखे असल सभ खां वॾो पंहिंजो दुश्मन समझदा आहियो। आदिल तू मुझसे वायदो कर कि तू मुझे सॼी ज़िंदगी ईअं ई चाहींदे। आसमां तूं ही तो मुंहिंजी ज़िंदगी आहीं तोखां सवाइ ही आदिल अधूरो आहे। आसमां भी तोखां सवा अधूरी आहे आदिल। तू कॾहिं ईंदे मामा खां मुंहिंजो संग घुरण लाइ। आसमां दिलि ते चए थी त अॼु वहीं तुंहिंजे मामे खां तुंहिंजो रिश्तो घुरां पर ख़ौफ़ आहे त किथे हू इनकार न करे छॾे। अड़े चरिया गिरे तो पाणी में ऐं ड्रिजे तो फिंगन खां। वाह ड्रिजां कोन थो चरी पर इहो सोचे ख़ामोश थी वेंदो आहियां त पहिरें तूं पंहिंजे मामे खे पाण राज़ी कर उन्ही खां पोइ अची मां रिश्ते जी घुर कयां जीअं हू इनकार न करे सघे। मामे खे राज़ी करण वॾी ॻाल्हि न आहे पर इहो निभागो इरफान न अची करे टंग अड़ाए। आसमां जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं कुझु ॾींहुं सबर कर जेसीं ताणी मां इन निभागे इरफान खे सिधो करे वठां उन्ही खां पोइ तुंहिंजे मामे खां तुंहिंजे रिश्ते जी घुर कंदुसि।
अदा आयासीं अधु वॾो काॾे वियो अदा बाबल खान इहा त मूंखे बि ख़बर न आहे त अदा काॾे निकिरी वियो मुंहिंजो इहो अंदाज़ो आहे कमदार खे वठी शहर वियो आहे जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां बि वञा पियो ज़मीन ते अधु वॾो अचे ॿुधाए छॾे अदा इहो छोरो अदल कल मूंखे घिटी में मिलियो अदा इनखे ॾिसी मुंहिंजो त रती सड़ी वियो अदा अदा वॾो रोकियो आहे न त न छोरे आदिल खे पूरो कयां हा अदा इहा ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आहे पर असां छा करे सघूं था छोरी मूं तोखे केतिरो भेरा सम्झायो आहे जॾहिं बि घर खां ॿाहिरि वञी मानी पचाए पोइ वेंदी कर मां हिते सुबुह खां वठी बुख ते वेठो आहियां ऐं तूं वती आहीं ॻोठ में लामारा ॾींदी मां का हिन घर जी नौकरियाणी न आहियां जो वतां तुंहिंजे लाइ मानी पचाईंदी मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जाॾे बि वञा तूं केरु थींदो आहे मूंखां पुछण वारो मां केरु थींदो आहियां पुछण वारो हिम्मत कीअं थी मुंहिंजे धीउ खे चमाट हणण जी बाबा पुछ ही नहीं कहा आखिर मूं हुनखे चयो छा आहे जो मूंसां वती आहे बदतमीज़ी कंदी मामा ही चवे पियो त माल चारण न वेंदी कर सिर्फ घर में वेही मुंहिंजे लाइ मानी पचाए ही तुंहिंजी का नौकराणी बीहारियल न आहे जो तव्हांजे लाइ मानी पचाए हथ पेर अलाह ॾिना थी पंहिंजे लाइ पाण मानी पचाए खा बाबा तो इन छोरीअ खे टीकिरो ॾेई ॾेई मथे ते चाढ़े छॾियो आहे हाणे इन छोरी जा पर निकिरिया थी पर इन छोरी जा पर कटाए छॾ त बहितर थी हिकु न हिकु ॾींहुं तूं पछताईंदे बाबा पछताईंदे ख़बर आहे छोरा मूंखे ख़बर आहे तूं मूंखे न सम्झाए निकर हितां अञा तो दोतार जी बादशाह जो ख़ैर अरे छोरा तूं कॾहिं कोठी ठाऊ को थियो आहे पती तूं असांजा फसल बेलाईंदो अरे सर ठाऊ को त मां कॾहिं खां वठी आहियां जेकॾहिं तव्हांखे अॼु ख़बर पियो इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह छोरा कंध हेठि करे ॻाल्हा बाबल खान जे अॻियां बीठो आहीं ही कंध सिर्फ़ रब जे बारगाह में झुके सघे थो बाक़ी कंहिं रईस जे अॻियां न जेके कंध असांजे अॻियां झुकंदा न आहिनि उहे कंध असां कटाए छॾींदा आहियूं लॻे थो त अॼु ताणी तव्हांजो वास्तो सिर्फ़ नामर्दनि सां पियो आहे कंहिं जवान जा तव्हांखे हथ ई न आहिनि लॻा खामोश वात ॻणा छोरा शायदि तोखे ख़बर न आहे त बाबल खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जी बुलंदी खां बि झपे वठंदो आहे इहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु तो कंहिंखे झपे फयाज़ खान इहो नादर खान कायो आहे अदा वॾा चए पियो त मां ज़मीन ते थो वञा अदा साईं मतां पोइ शहर निकिरी वियो हुजे ठीकु आहे तव्हां पाण में कचहरी कयो मां वञी आराम थो कयां अड़े इरफू काॾे हाँ चई छा तो आदू दिमाग ख़राब थियो थी छा अड़े आवाज़ हेठि करे ॻाल्हाए अड़े आदू मां अॻे ई घर खां कावड़ करे निकितो आहियां बुख अची पासा वता आहिनि छो तूं मुचड़ा मुचड़ा करें आदू होड़े हो मूंखे ख़बर आहे तो जहिड़ा रोज़ घरों बेइज़्ता थी निकिरंदा आहिनि इन्ही मां नई ॻाल्हि कहिड़ी आहे छा कंदुसि हा हाणे तो मां तोखे ॿुधायां अड़े भी वेहण जो मुंड थी न मां पंहिंजो टोपी लाहे रखां
वालेकुम अस्सलाम। अदा ॾाढी देर करे छॾई। दा फसल त घुमी आयुमि, फसल त ॾाढा भला थिया आहिनि, पर फसल में मूंखे बीमार कीड़ा नज़र आया। अहिड़े बीमार कीड़नि जो इलाज सिर्फ मौत आहे, मौत। हा भोतार, तव्हां सही था चओ, इन्हनि खे मौत ई ॾियो त बहितर आहे। अदा कमदार तूं ई पैसनि जूं भरियूं खणी वेंदो हुयो, चवंदो हुयो त मां वानी खे तो ज़हर ॾियां, पोइ बि फसल में कीड़ा घुमंदे था नज़र अचनि। मूंखे त कमदार जी नियत ते शक आहे। बाबा साईं, मता कमदार बेईमानी कंदो बि हुजे, इन में को बि शक न आहे। बाबा साईं, भले मूंखे कसम ॾियो, जेके बि पैसा मां खणी वियो हुअसि न, वो ज़हर वठी ज़मीननि खे ॾिनो हुअसि। अदा आयाज़, कुझु कीड़ा ज़हर सां न पर गोलीअ सां मरंदा आहिनि। तूं ॻाल्हि खे सम्झी नथो। हाणे छॾियो इन ॻाल्हि खे। कमदार तूं वञी इन छोरे आदिल खे वठी अच। हाज़ुर बाबा साईं, इजो थो वञां मां। आदिल, ओ आदिल, इते बीह। जी चवां सोना साईं, हुकुम कर। आदिल, भला ॻाल्हि त ॿुध, तूं इन निभागे इरफान खे मोचड़ा आया हुया छा? हा हा, तोखे त मूं अॻु में ॿुधाए छॾियो, तेनी निभागे इरफान के मां ही सिधो कंदुसि। आदिल, पो कुछ ॾींहं ख्याल सां रह जाए। हू निभागो हशमत खान के दां ॾियण वियो अथई। आसमा, तूं को भी फिकर न कर, मां भला को रईसन जे वाय ते वेठो आछा। वरी भी होशियारी बेहतर आहे आदिल। आसमा, तुंहिंजे करे मां वरी भी होशियारी कंदुसि। त पोइ ठीक आहे, मां हलां थी। वञे काॾे थी सोना साईं, भी त सही, ॿ टे टिकटॉक ठाहे वठो। ना बाबा न, मूंखे मामो मारींदो। कोन तो हणे तोखे मामो बंदूक। उहे भी सॼी ज़िंदगी तोखे मूंसां गुज़ारणी आहे। अचे त ॿ टे टिकटॉक ठाहे वठो। भी ते अड़िया अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चङो थियो इरफान अची वई, मां बि हिननि जो मुंहुं ॾिसी बोर को थियां। पंहिंजा मुंहुं मार अथसि भला, असांजो मुंहुं ॾिसी चए थो त बोर थो थिए। कमदार, मां हिते को तुंहिंजो दिलि वेंदरा न आयो, दां खणी आयो आहियां, दां। बाबा तुंहिंजी दां बि पूरी कयूं था, हो तारनि खे अचण त ॾे न। कमदार बाबा, पाण सां गॾु नओं नौकर बि बीहारे छॾियो थी छा? बाबा साईं, ही इरफान आहे, वॾेरे ॾे दां खणी आयो आहे। वञड़े फ्रिज मां पाणी भरिया। अड़जी वियुसि इन चरनि मां, इन खां भलो त इन चरनि ॾे दां ई न खणी अचां, छा कयां? अड़े छोरा, सोची छा थो? वञ फ्रिज मां पाणी भरिया। हाज़ुर बाबा। काॾे इरफान, काॾे थो वञे? रईस, वञा पियो फ्रिज खां पाणी बोतल कढण। छो तूं चयो थो वञे? हे कमदार जो बीठो आहे। पुट तूं हुकुम कर, हिते छो आयो आहीं? रईस, आदिल मूंसां नाजाइज़ ई करे विड़ियो आहे, महिरबानी करे मुंहिंजो दां वरनायो बाबा। अरे कमदार, मूं जो तो चयो तेरी छोरे गच मूंसां मिली वञे। बाबा साईं, मां वियो हुअसि, हुन मूंखे चयो मां वॾेरे जे वाहे ते वेठो आहियां, मां हिक सॾ में भॼंदो अचांसि। चई त मूंखे टाइम जॾहिं मिलियो त मां रईस सां पाण अची मिली वेंदुसि। कमदार तूं हिकु चकर वञी मिलियसि, चएसि त हशमत खान चयो थी मूंसां मिली वञ, न त माण्हू मोकिले टंगराए खणी ईंदोमांसि। हाज़ुर बाबा साईं, हाज़ुर।
धी अस्मा कारे वई हुई? मामा माल सां वई हुयसि। धी अगर माल खां वांदी थई हां तो पो मानी जो गाणो कर। मामा माल त मां बोरिंग वारी बनीअ ते छॾे आई आहियां। धी माल खे ईअं छॾे आए अगर कंहिंजो फसल भेलाइन त पोइ? मामा कोन वञाईंदा कंहिंजो फसल। जे अगर तूं चवें तो त मां जल्दी सां मानी करे पोइ मां वञा थी। ठीक आ धी तू मानी करे वठ। ॼाण इहो इरफान आयो निभागो मानी मानी कंदो। जी मामा। मूं तो तोखे चयो त आदिल खे चऊं सावता के मिली वञे तो उनखे न्यापो ॾिनो जा न? बाबा साईं मां आदिल ॾे वियो हुअसि, जीअं न्यापो ॾिनो मूं उनखे, उन मूंखे चयो त आस्ते कमदार आस्ते, रड़ियों करे न ॻाल्हाए। मां को तुंहिंजे रईसन जो बीहारल हारी न आहियां जंहिंसां तूं रड़ियूं करे तो ॻाल्हाई। आदिल मुंहिंजो कमु हो तोखे न्यापो ॾियणु, बाक़ी मूंसां घर में एतिरो न थी। अचे नाचे तुंहिंजी मर्ज़ी। तो न्यापो ॾिनो तुंहिंजो कमु ख़तम। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां अचां या वरी न। अड़े वञा थो छितो न थी एॾी रड़ियूं बि न कर। हल ॾे हल। इन छोरे जी इहा मजाल जो हशमत खान कमदार ते तो हथ खणे। हाणे इन छोरे खे मरणो पवंदो इन छोरे खे कमदार। काॾे बचल काॾे? आदिल मां त वञा पियो पंहिंजे पीउ ऐं भाउ ॾे। बचल तुंहिंजो पीउ ऐं भाउ तेनी दुनिया में रहिया ई न आहिनि, तूं वरी उन्हनि सां मिलण कीअं थो वञी? न मुंहिंजो पीउ ऐं भाउ ज़िंदा आहिनि ज़िंदा। उहे विया आहिनि शहर ऐं मुंहिंजे लाइ चेपलूं कपिड़ा वठण ईद जा। मार पए शालेन वॾेरनि खे। हिन जवान जो त वसंदड़ वेड़ो वीरान करे छॾियो अथनि। अॼु ही ग़रीब चरियनि वांगुरु वरितो आहे, रोईंदो ऐं रड़ंदो। माशाअल्लाह छा त सूह थी, छा त जवानी थी। अदा लगे तो तव्हांखे छोकिरी वणी वई आहे। लगे तो त तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजी इज़त प्यारी न आहे तॾहिं अस्मा जी रस्ता रोक कई अथव। छोकिरी खुशि नसीब आहीं जो अदा वरी तोखे पसंदि कयो आहे। सोहणा साईं तव्हां नाराज़ छो पिया थियो? असां त तव्हांजो तारीफ़ पिया कयूं। इहा पंहिंजी तारीफ़ पाण वटि संभाले रखो। मुंहिंजो रस्तो छॾियो त मां वञा। एडी तकड़ भी छा लाए? 2 मिंट बीहो तव्हां सां कचहरी त कयां। मां एडी वांदी न आहियां जो तव्हां जणनि सां बीह ते कचहरी कयां। रस्तो ॾियो त मां वञा। दे तव्हां रही सके बाबा
दां ॾियण त मां सिर्फ़ु इन लाइ वियो हुउसि त सुभाणे फ़ैसिले में मां कूड़ो न थियां। बाक़ी मां पंहिंजो इज़त जो पलांद इन छोरे आदिल कां अहिड़ो कंदुसि जो दुनिया ॾिसंदो। उन ॾींहुं तो आदल खे अखि ॾेखारी 7 ॾींहं तुंहिंजो मुंहुं ॾिसण जहिड़ो न हुयो। जे हाणे कॾहिं ग़लती में बि आदल जे मुंहुं चढ़े न, मोचड़नि सां बूथ ई बूथ कोटींदई। बाबा तोखे कहिड़ी ख़बर त दुश्मनी कीअं कबी आहे ऐं कीअं निभाइबी आहे। ये त आदिल जा भाग भला हुआ। उन ॾींहुं मां भंग जा 2-3 ॾुक ज़्यादा हणी वियुमि, वञी आदिल जे मुंहुं चढ़ियुसि। हाँ पुट, हाणे तूं वञ आदल जे मुंहुं पो त पोइ तोखे ख़बर पवंदी। ऐं हिन चकर भंग जो नशो न करे विझाएं, न त अॻे खां बि हशर बुरो थी वेंदई। बाबा इहो त वक़्तु ॿुधाईंदो केरु कंहिंजो बुरो हशर थो करे। आदिल, जॾहिं बि मां तोसां गॾु वेहंदी आहियां दिलि चवंदी आहे त ही वक़्तु बसि रुकिजी वञे। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। आसमां, तुंहिंजी ख़ुशी में त मुंहिंजी ख़ुशी आहे। मां सदाईं इहो ई चाहींदो आहियां त मुंहिंजी आसमां ईअं ख़ुशि ऐं खिलंदी वते। आदिल, मां बि इहो ई चाहियां थी। आसमां, तमामु जल्द तुंहिंजूं दुआऊं रंग लाईंदियूं ऐं मां बि इहो ई थो चाहियां त तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में तेरे जेतिरो बि फ़ासिलो न हुजे। मां बि इहो ई चाहियां थी त असां ॿिन्हिनि में कोई फ़ासिलो न हुजे। तूं जल्दी अची मामे खां मुंहिंजो संग घुर। आसमां, तुंहिंजे मामे खां तुंहिंजो रिश्तो घुरण बि ज़रूरु ईंदुसि, पर पहिरियां इन निभागे इरफान खे हिकिड़ो मलणी ॿी ॾेई वठां। ठीकु आहे मुंहिंजा महबूब साईं, जीअं तव्हांखे ठीकु लॻे तव्हां उहे कयो। मूंखे पंहिंजे अधे बाबे सां मिला। छॾ चरिया, मुंहिंजी जान छॾ, वहीं कंहिं ॿिए जे घाटे में लॻ। मां अॻे ई घरों कावड़ करे निकितो आहियां। न मां तोखे कोन छॾींदुसि। मूंखे पंहिंजे अधे बाबे सां मिलाइणो थी। अड़जी वियुसि हिन भाग्य मां त मां उन्हनि जा हथ हटाई ॻरी विया। मां इन खे उन्हनि सां कीअं मिलायां, छो न अॼु हिन सां हिकिड़ो टल कयां। मां बि उहे घरों कावड़ करे निकितो आहियां। सुबुह खां वठी न कुझु खाधो आहे न पीतो आहे। बुख बि अची पासे के वतो। वठी थो वञा असांजे होटल ते, चांहि बि पींदासीं ऐं मानी बि खाईंदासीं। जेकॾहिं बिल ॾिनई त ठीकु आहे, न त मोचड़ा त अॼु पका अथसि। सोची छा थो, मूंखे अधे बाबे सां मिला न। ठीकु आहे चरिया, नथो मुड़ी त पोइ अच हल। अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम सलाम। अच्छा आदिल वे। जी रईस, हुकुम कयो। तव्हां मूंखे हिते छा लाइ घुरायो आहे? आदिल, तूं मुंहिंजे सॾ ते न आई, पाण पंहिंजी मर्ज़ी ते आयो आहीं। हाणे छा हुकुम कयां? रईस माफ़ कजो, उन ॾींहुं मां कंहिं ज़रूरी कम सां पियो वञा, इन जे करे न अची सघियुसि। तूं कॾहिं खां वठी करे ठाहु थियो आहीं जो फसल बि मुंहिंजो थो मिलाए ऐं कमदार बि मुंहिंजे ते थो हथ खणी। रईस, तव्हांजो कमदार आहे तॾहिं त ज़िंदा बीठो आहे, न त अहिड़े बेगैरत इंसान के आदल कॾहिं खां वठी पूरो करे छॾिया। कमीना कहीं जाए जा।
तुझी एतरी हिम्मत जो मुझी औताक से अची और मुझे कमदार से हथ खड़ी। रईस पुछ पांजे इन कमीने कमदार को त आसमा के छा चई आयो है त साजिद खान चयो है त मूसा यारी रख। अरे तू जो नी चोरी सा रिश्तो केड़ो आ जंहिंजे करे तो मुझे कमदार ते हथ खयो। जेकॾहिं कमदार ये चयो भी आहे न पोइ छा चोरी जा वार मरी विया आहिनि तूं अची वार भरियो आई। रईस आसमा मुंहिंजी जान आहे जान। ऐं हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध ऐं पंहिंजे भाउ साजिद खान के समझाए छॾ जेकॾहिं ॿीहर आसमा तरफ़ अख खणी बि ॾिठई न ते ॿई तोॾा कढी छॾींदोमांसि समझई। अदा साईं आदू छगो चई सब सब तुझे करे थियो आहे। कल कलो को छोरो मुझियो ताक देती मुके धमकावियो है। अदा साईं साजिद खान आखिर कयो छा आहे? अदा साईं तव्हां सिर्फ़ हुक्म कयो इन आदिल जी सॼी खानदान खे ख़त्म करे छॾियूं। बस हाणे बस खबर आहे मूंखे तव्हां केतिरा मुस्लमान माण्हू आहियो। छा खाईंदव? बाबा साहब का ऑर्डर वठ। जी साहब हुकुम कयो। बाबो खमीसो अदो फैजल किथे आहिनि? वो भी अची वेंदा साहब उहे अची वेंदा। तव्हां पहिरों ऑर्डर त ॾियो होटल वारे खे। चाय ऐं केक। साहब चए तो चाय केक मानी का पोइ खाईंदासीं। साहब के ऑर्डर ॾियण न आयो। तव्हां ईअं कयो जेके बि भाॼी तयार आहे न सभु मां हिकु हिकु प्लेट ऐं 20 मानियूं खणी आ जल्दी वई ईअं न साहब। ठीकु आहे खणी थो अचां मां। हाणे मां मानी ठाहे तुंहिंजे धीअ ऐं भाउ खे वठण वेंदुसि। हिते जेको बि अचई न पुछा करे चओ हाज़ुर। ठीकु आहे? छा चवंदे? हाज़ुर। हाज़ुर उहो हिते रखेसि। तू वॾो माण्हू आहे आराम सां खा बाबा। तू सबर त कर मानी भागा कहीं जाए जा फटा।
वातो वारो हमरा काढे वियो। हाज़ुर मानी जा पैसा केर ॾींदो? हाज़ुर बाबा। रुगी हाज़ुर हाज़ुर तो करें, चरियो अच्छा भला। हाज़ुर तू ये पैसा कोन ॾींदे? हाज़ुर। अच्छे हल मुझे सेठ दे। अच्छे हल। हाज़ुर बा। काॾे काॾे थी वञी? माल सां थी वञा। हैं? माल सां थी वञी? लॻे त नथो सिंगार थी ईअं करे वञे थी ॼण माल चाह न। अरे झटपट जी बाज़ार घुमण थी वञे तूं। ई ॻाल्हि आहे साईं। छोरा छाजो लोड़ा है? रे तू वञ माल चारण। जी मामा। बाबा तू तो मूंखे निभागो चवंदो आहे, अॼु पाण सां गॾु हिकिड़ो निभागो वठी बि आयो आहीं। तू सही पियो चई, हे त बस सफ़ा सो निरण निभागो आहे। अरे ख्याल सां ॻाल्हाए, मुंहिंजे घर में बीठो आहीं। हा रे ख़बर आहे तुंहिंजे घर में बीठो आहियां। अरे छोरा घर आयल मेहमान जी ये इज्जत कबी आहे। बाबा आसमां ते वई माल सां, इन्ही खे सवेरे खां तड़ाए छॾ, मानी जो को आसरो बि न थी। अरे छोरा तोखे हिन जी गणती अची छो वरतो आहे? ख़बर आहे तव्हां मूंखे मानी खाराईंदो। चङो सोट मां हलां थो, तव्हां पाण बुख ते आयो। अरे छोरा सौट खे नाराज़ करे छॾी। अरे छोरा तू त आहीं निभागो। बाबा ए मेहमाननि खां बस भली आहे। तो साईं छा पिया सोचो? आदा साईं कुछ ॾींहं थिया आहिनि तव्हां परेशान थिया हो छो? अदा साईं घणो सोचण बि ठीकु रहे। तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। सोचां पियो त इन छोरी आदिल खे कीअं ख़तमु कयां। हा अदा साईं ॾियो असांखे इजाज़त, पोइ वेही ॾिसो। अदा साईं इन आदल जो लाश कोई नटन खे बि हथ कोन ईंदो। रेस तव्हांजे हुकुम जी देर आहे। इहो आदल मो पियो हूंदो। नौयाज़ खान न कम अहिड़ो करिणो आहे, नाग बि मरे ऐं लठ बि बचे। अदा साईं फैसल ऐं खमीसे जे खून जो इल्ज़ाम बि असां मथां अचणो हुयो, पर कीअं सूबेदार साहब कम खे फेराए वियो। हाणे बि चओ सूबेदार साहब खे असांजे मथे जो सूर ई ख़तमु थी वेंदो। हूअं बि सूबेदार साहब जा असांजे मथो खणा तुरा आहिनि। इन नंढे कम जे लाइ सूबेदार खे तकलीफ़ कोन ॾिबी। बाबा साईं इहो त सफ़ा सवलो कमु आहे। उहो वरी कीअं कमदार? बाबा साईं इरफान आदिल जी दुश्मनी हलंदड़ आहे, छो न इन दुश्मनीअ जो फ़ाइदो वठजे। कमदार खुली ॻाल्हि कर। ओ हिते रखीस, वाह जी ॻाल्हि कई थी कमदार। हाणे इन छोरे आदिल खे ख़बर पवंदी त हशमत खान सां उचाइण जो अंजाम छा थींदो आहे। मूंखे सोट वारनि खां पंहिंजी बेइज़ती जो पलांत करणो आहे। इहो इरफान आहे निभागो, तोखे कंहिं चयो त सोट वारनि जे घर वञ? अदा सोट त मूंखे पाण चयो, असांजे घर हले उते मानी खान। इन जो मतलब त तोखे सोट पाण ई घर वठी वञी तुंहिंजी बेइज़ती कई? हा दा ईअं थियो आहे। बस अदा अलाह चङाई कंदो, बाक़ी सोट वारनि खां पलांत पाण ई वठंदासीं। अचो त हाणे घर हलां।
सोना साईं उन्हीं ॾींहुं जेको तूं मुंहिंजे शान में गुस्ताई कई उन्हीं ॾींहुं खां वठी मुंहिंजी निंडूं हराम थी वयूं। रेस अॼु वरी आसमान जो तूं रस्तो रोके वॾी ग़लती कई आहे। इज़त सां रस्तो ॾे न त अहिड़ो बुछड़ो कंदी मां जो केरु सुञाणे बि न सघंदो ई। न त तूं छा कंदीअ साजिद ख़ान खे? अॼु मां तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि तूं कंहिंखे मुंहुं ॾेखारण लाइक़ु न थींदीअं। छॾ मूंखे मुंहुं चवां थी, छॾ छॾ। अरे चरिया तुझी हालत कंहिं कई आई आहे? हाँ केरा चरियो चरियो तो तू पाण हाँ तू पाण पाण इरफान काते आहे मूंखे ॿुधा हाँ भला ॿुधा न भला। इरफान भागे को त घर वारा ई बेज़ारनि तूं वते त हुन जी पुछा कंदो। उहो तुंहिंजो मसलो न आहे बस मूंखे इरफान जो ॿुधा हू किथे आहे? इहो मोह पोइ हूंदो घर ॿियो काथे हूंदो। ठीकु आहे अॼु मानी खाइण वरी वेंदासीं। मुंहिंजा भाउ तुझे हर एक जख्म जो आदिल को हिसाब करे गए वठंदुसि। अदा एक मामूली छोरी जे करे आदिल तो मता हथ खणी सुठो ना है कयो। अदा आदल के हाणे मरणो पवंदो। अदा हाणे इन आदिल छोरे खे वधीक मोहलत न आहे ॼणी। बाबा साईं इहो आदिल छोरीअ सां शादी जा ख़्वाब थो ॾिसे। कमदार हाणे आदिल जी शादी मौत सां कराईंदासीं। अदा साईं ओसी ताईं मुंहिंजे अंदर में बरंदड़ मच थधो कौन थींदो जेसी ताईं आदिल जे रत जा पुक भरे न पींदसि। कमदार तू साजिद खान अयाज खान वंजी इरफान ई कासिम खे मारे चोरीअ खे खंबे खणी अचो। सुर बाबा साईं मां हींअर ई थो वञा कम सां गॾु। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं।
न कम जो न कार जो दुश्मन अन जो सॼो ॾींहुं सिर्फ़ छॿा छॾे ॿियो कम ई कोन अथसि। न चवीस मामा न चवीस, ईअं न त वरी न कावड़ में घर छॾे हलियो वञई। धी सिर्फ़ हिकु ॾींहुं घर छॾे वियो त बि बुख बर्दाश्त कान थिएसि। उनी मौलाई बचल खे डटा ॾेई होटल ते वठी वञी मानी खाधई। जॾहिं बिल जो टाइम आयो त मुड़ुसु हलियो वियो, मोचड़ा वरी बचल खाधा। इहो बि हिकिड़ो फन आहे बाबा, तव्हां तीअं करे ॾेखारियो। तोहारो इहो फन तोखे ई मुबारक हुजे। खैर मुबारक हाँ, खैर मुबारक हाँ। अरे तव्हांजो हिम्मत कीअं थियो मुंहिंजे घर में अचण जी? इज्जत वारा आहियो त मुंहिंजे घरां निकिरी वञो, त मूंखां वधीक बुरो कोई न हूंदो। बंद रख पोड़ा, घणो थो ॻाल्हाए पोड़ा, घणो थो ॻाल्हाए। अरे ॾिसी नथो साम्हूं धोतार बीठा ना। गलती थी वई सोना, गलती थी वई। खुदा न करे अहिड़ो ॾींहुं अचे जो असां ॿई हिक ॿिए खां जुदा थी वञूं त पोइ। न सुहिणा साईं न, तूं ऐं मां हिक ॿिए जे लाइ ठहिया आहियूं। असां ॿिन्ही हिक ॿिए सां सची मोहबत कई आहे। आसमां तोखे ख़बर आहे जेको हिक ॿिए सां सचो प्यार कंदा आहिनि उहो कॾहिं बि धार न आहिनि थींदा। आदिल तुंहिंजी चाहत मुंहिंजी ज़िंदगी जो ख़ूबसूरत तोहफ़ो आहे। हा आसमां तुंहिंजी मुर्क सां त मुंहिंजी दुनिया रोशन आहे। हा दिल तोखां बिना हीअ सॼी दुनिया मूंखे वीरान लॻंदी आहे। अदला वॾे आसमां खे खणी आ। ना ये न तो थी सके, चो इहो कूड़ आहे। हाँ मां सच तो चवां, जल्दी आसमां जी जान बचा। बाबा 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 मूंखे कसम आहे तुंहिंजो बेगुनाह कत्ल जो। मां हिन अशमत खान जे पूरे खानदान खे ख़त्म कंदुसि। त जाॾो काॾो फायरिंग आहे, वञा त काॾे वञा यार।
आदिल तू घणा ॾींहं खाधासीं रे अॼु कोन बचंदे आदिल कर्मो भरन मेडन आदिल अॼु तोखे ज़िंदा न छॾींदासीं अॼु जान छॾाए पंहिंजी न त फांसी वेंदी हिते आदिल आज तुझो मौत मुझे तो पकवा है आज काना भी न विझे बिटंगो फासो आई बिटंगो वो तारा सा जिला हवाई कमदारो तो भज आ भी ॾिसां तूं केतिरो तो भजी भज रे बुधाए कमदार बुधाए आसमा किथे आए जल्दी बुधाए आदिल मां ॿुधायां थो गोली ना ॿुधायां थो तेरे आसमा के कमरे में लिकायो अथई मेरी मूंखे न मार